वाह मदीना शहर, वाह मदीना शहर, शान तुंहिंजो तम। हबीबन करीमन जे अचण खां पोइ मदीनतुल मुनव्वर हिजरत करण खां पोइ अल्लाह ताला मदीने पाक खे रंग लाए छॾिया। हबीबन करीमन ई हदीस में इंदो साईं जन जने हिजरत करे मदीनतुल मुनव्वर आया पो पाण साईं जन अल्लाह जे दरबार में दुआ घुरी त मुंहिंजा रब जे मुंहिंजे अबे इब्राहिम मक्के पाक में भी मक्के पाक ऐं मक्के पाक वारन जे लाइ रहमत ऐं बरकत जी दुआ घुरी। अॼु मां तुंहिंजो बानो मुहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में भी मदीने पाक ऐं मदीने पाक वारन जे लाइ ओड़ियूं ॿ दुआऊं थो घुरां। जेड़ी इब्राहिम खलील जी डिगी दुआ मक्के पाक वारन जे लाइ ओड़ियूं ॿ दुआऊं साईं जन फरमायूं त मां मदीने ऐं मदीने वारन जे लाइ थो घुरां। हदीस में ईंदो आहे इन मुस्तफ़ा जे दुआउनि जे करे अल्लाह मदीने खे रंग लाए छॾिया। मदीने जी मिट्टीअ में अल्लाह ताला मोमिननि जे लाइ शिफ़ा रखी, मदीने जे आब हवा में मोमिननि जे लाइ शिफ़ा। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे हिकिड़ो ई दफ़ो हरमैन शरीफ़नि जी अदब ऐं एहतराम सां ज़ियारत नसीब फरमाए। चई त शान तुंहिंजो उत्तम, सोहणो तूं ख़ूब तर, वाह मदीना शहर, वाह मदीना शहर, तो खुशन में गुजारे रहो जो पहर, वाह मदीना शहर, वाह मदीना शहर, शान तुंहिंजो उत्तम। कहीं न हासिल कयो अहिड़ो एज़ाज़वा, तो मथां रब जो थियो जीअं मिठा राज़वा। कहीं न हासिल कयो अहिड़ो एज़ाज़वा, तो मथां रब जो थियो जीअं मिठा राज़वा। छो त तो वटि रहियल आ नबी नामवर, वाह मदीना शहर, वाह मदीना शहर, शान तुंहिंजो तम। हुजरो आइशा अम्मा जो बि तो में बणियो, जेको रोज़ो बणियो सारे जग खे वणियो। इहो हुजरो मुबारक जंहिं ते रोज़ो अतहर ठहियल आहे, इहो अम्मा आयशा सिद्दीक़ा ताहिरा साइण जे हिस्से जो आहे। केरु मञी ॻाल्हि इहा आहे, केरु न मञी, पर रोज़ो अतर अम्मा आयशा सिद्दीक़ जे हुजरे जे मथां। साईं जन खे भई वक़्त 9 घर वारी उन्हनि 9 घर वारनि जा घर कमरा जुदा। इहो हुजरो जंहिं ते रोज़ो अतर, जंहिं में इमामुल अंबिया खे अल्लाह ताला क़यामत ते रहायो, इहो अम्मा आयशा सिद्दीक़ साइण जे हिस्से जो आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी। वरी इन में जी मौलाना अब्दुल गफूर साहब बाबा खे ॿुधाए पियो त अल्लाह तबारक व ताला सैयदना अबू बकर सिद्दीक़ ऐं सैयदना उमर साईं जूं मदारूं मुबारकां बि मुस्तफ़ा सां इन रोज़े जे अंदरि केरु मञी तॾहिं बि ॻाल्हि इहा आहे, केरु न मञे ॻाल्हि इहा आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी। के न मञीदा आहिनि न, के न मञीदा आहिनि, पर इहा मञणी पवंदनि त क़बरूं मुबारकां मुस्तफ़ा सां रोज़े अतहर में आहिनि। पोइ उहो उन्हनि जो अक़ीदो आहे त रोज़े अतहर ते 24 कलाक अल्लाह जी रहमत वेंदी या कुझु ॿियो बि वेंदो। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला उन्हनि खे बि मरण खां अॻु सम्झ अता फरमाए। चई त हुजरो आइशा अम्मा जो बि तो में बणियो, जेको रोज़ो बणियो सारे जग खे वणियो। मुंहिंजो मदनी इनैया आहे रोज़े अंदर, वाह मदीना शहर, वाह मदीना शहर, शान तुंहिंजो तम, सोहणो तूं ख़ूब तर, वाह मदीना शहर, वाह मदीना शहर, तो खुशन में गुजारे रहो जो पहर, वाह मदीना शहर, वाह मदीना शहर, शान तुंहिंजो तम। मुस्तफ़ा मीर ऐं उन जा साथी सचा, तुंहिंजे धरतीअ ते आहिनि मदीना मिठा।
मुस्तफ़ा मीर ऐं उन जा साथी सचा तुंहिंजे धरतीअ ते आहिनि मदीना मिठा मुस्तफ़ा सां कठे बूबकर ऐं उमर मुस्तफ़ा सां कठे बूबकर ऐं उमर वाह मदीना शहर वाह मदीना शहर शान तुंहिंजो उत्तम तो अचणो चाहे तो ॾे ही अब्दुल सत्तार शल कबूले दुआ उन जी परवरदिगार जान मन ॾे झुलणो पहुची ठारे अंदर जान मन ॾे झुलणो पहुची ठारे अंदर वाह मदीना शहर वाह मदीना शहर शान तुंहिंजो उत्तम सुण तूं खूब तर वाह मदीना शहर वाह मदीना शहर शान तुंहिंजो उत्तम